कोरोना जी सूरत हाल बाबति तव्हांखे आगाह कंदासीं। मुल्क में कोरोना विघे वधीक हिकु ॼणो हयाती विञाए वेठो आहे। 124 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। NIH जो चवणु आहे त मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 154 नवां केस साम्हूं आया आहिनि। NIH मूजिबि मुल्क में हाकारी केसनि जी शरह 0.66% रही। NIH मूजिबि मर्ज़ में वरितल 320 मरीज़नि जी हालत ॻणिती जोगी आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कयूं पिया। मुल्क में कोरोना विघे वधीक हिकु ॼणो हयाती विञाए वेठो आहे। 154 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। NIH जो चवणु आहे त मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 154 नवां केस साम्हूं आया आहिनि। NIH मूजिबि मुल्क में हाकारी केसनि जी शरह 0.66% रही। NIH मूजिबि मर्ज़ में वरितल 320 मरीज़नि जी हालत ॻणिती जोगी ॿुधाई पई वञे। मुल्क में कोरोना विघे वधीक हिकु ॼणो हयाती विञाए वेठो आहे। 154 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। NIH जो चवणु आहे त मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 154 नवां केस साम्हूं आया आहिनि। NIH मूजिबि मुल्क में हाकारी केसनि जी शरह 0.66% रही।